तालीम बिना कुछ भी कोने। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया आहियो न्यू महराण न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। शादीपल्ली सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते ज़िला उमरकोट में तालीम बाबति जागरूकता मुहिम। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे यूसुफ आसकण मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सूबाई वज़ीर तैलीम सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते ज़िला उमरकोट में तैलीम बाबति जागरूकता मुहिम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में आवाम में शऊर पैदा करण लाइ हेड मास्टर शहमीर कुंबर, टीओ सेकेंडरी फरीद अहमद कुंबर, टाउन चेयरमैन जहांगीर बलोच ऐं टीओ प्राइमरी स्कूल मोहम्मद हुसैन नोड़ी जी अॻुवाणी में सवें शागिर्दनि पारां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि तां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब पूर्ण कयो। जी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू महराण न्यूज़।